दर्जो टियों, सबक पहिरियों, धणी जी वॾाई हमद। हाणे असां हमद पढ़ंदासीं। ॾिसी दुनिया में अजब नज़ारा, साईं जी सग सम्झ प्यारा। उभ ऐं धरतीअ ते इसरार, जोड़िया साईं सभ जिनसार। वंटिण बूटा धणी उपाया, किस्मे किस्मे पन बनाया। गुलफुल मेवा कई गुलजार, जोड़िया साईं सभ जिनसार। जबल नदियूं ऐं चश्मा ला, समुंड तला ऐं ढंढूं वा। बर्फ़ गड़ा सभ धारो धार, जोड़िया साईं सभ जिनसार। उभ ॾे थोरी नज़र करियो, सिज चंड ते पिण ध्यान धरियो। सुहिणे तारनि संदी कतार, जोड़िया साईं सभ जिनसार। रातिनि पुठियां ॾींहं अचनि, जुड़नि पुठियां रोज़ रोशन। कॾहिं चांडोकी कॾहिं कार, जोड़िया साईं सभ जिनसार। जग जो चरखो अजब चले, सभु को चए थो भले भले। करे न कोई सघे शुमार, जोड़िया साईं सभ जिनसार। हमद असां पढ़ी जेका लिखियल आहे किशन चंद बेवस जी। त असां पहिरीं शाइर जे बारे में ॼाण हासिल कंदासीं। किशन चंद बेवस जो पूरो नालो किशन चंद तीरथ दास खत्री हो। बेवस संदसि तख़ल्लुस हो। हू 25 फेबरवरी 1885 ते लाड़काणे में ॼाओ। संदसि वालिद तीरथ दास खत्री हकीम हो। हाणे असां हिन हमद जी सम्झाणी पढ़ंदासीं। हिन हमद में शाइर किशन चंद बेवस केॾी न ख़ूबसूरतीअ सां रब साईं जी सिफ़ातुनि ऐं उन जे ठाहियल काइनात जो हलंदड़ निज़ाम बयानु कयो आहे। वंटिण ॿूटा ऐं गुलफुल मेवा इहे सभु अलाह साईं पैदा कया आहिनि। जबल नदियूं चश्मा दरिया समुंड इहे सभु अलाह साईं जोड़िया आहिनि। असां आसमान ते नज़र विझंदासीं त सिज चंड तारा इहे सभु अलाह साईं ख़लकिया आहिनि। ॾींहं ऐं राति, झुड़ ऐं मींहं ऐं चांडोकी राति उहो सभु अलाह साईं जोड़िया आहिनि। अलाह पाक पंहिंजी कुदरत सां हर शइ जी सिफ़त ॿी खां निराली ठाही आहे। ही समूरी काइनात अलाह साईंअ जी हुकुम सां हली रही आहे ऐं असां हिन जी नेमतुनि जो शुमार नथा करे सघूं। सभु कुझु पैदा करण वारी ज़ात हिकु ई ज़ात अलाह जी आहे। हाणे असां हिन हमद जी मश्क जी तरफ़ ईंदासीं। सवाल आहे गुलफुल मेवा कंहिं पैदा कया आहिनि। जवाब, गुलफुल मेवा अलाह साईं पैदा कया आहिनि। असां राति जो आसमान में छा ॾिसंदा आहियूं? असां राति जो आसमान में चंड ऐं तारा ॾिसंदा आहियूं। ऐं कुझु हम आवाज़ आहिनि जेके तव्हां ॾिसो ऐं तव्हां अहिड़ा ई ॿिया बि हम आवाज़ लफ़्ज़ ठाहींदव, जीअं नज़ारा, प्यारा, जंसार, संसार, वाह, साह, उपाया, निपाया, धरियो, रहियो। अहिड़ी तरह हिन सबक जी मश्क पूरी थी।